खुदा की अज़मतें क्या है मुहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामी मुस्तफ़ा क्या है मुहम्मद का खुदा जाने। कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़लें थी मुहम्मद और खुदा जाने। कुर्ब मूसा और है कुर्ब मुहम्मद और है, तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। खुद को जाना और है, खुद को जाना और है, मुहम्मद को बुलाना और है। हुस्न यूसुफ और है हुस्ने मुहम्मद और है, इब्ने याकूब और है इब्ने अब्दुल्लाह और है। हुस्न यूसुफ पर फ़कत आशिक ज़ुलेखा थी, ए मुहम्मद तुम्हारे रोए अनवर पर फिदा सारी खुदाई है। समझ लेता है जो शान मुहम्मद, समझ लेता है जो शान मुहम्मद, वो हो जाता है कुर्बान मुहम्मद। फर्श का अरशते अरबी वयो बलगल उला बिकमालिही, सारो जहां रोशन थियो कशफत जा बिजमालिही। वसूं सजन जूं सब सुहणियूं हसन जमी खिसालिही, ए अदा मोमिन दिल सां पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज मुतालिक सैर मुतालिक बुज़ुर्गन आलमन ख़तीबन जा बयान ॿुधा। ॿ टे ॻाल्हियूं अवां जे साम्हूं मां बि अर्ज़ु रखणु चाहियां थो। मेराज सॼो मौजज़ो आहे, तवज्जो आहे, मेराज सॼो मौजज़ो आहे। मौजज़ो छाखे चइबो आहे, जेको इंसान जे फ़हम खां सोच खां सम्झ खां वस खां कुदरत खां ताक़त खां मथे ॻाल्हि चढ़ी वञे, सॼी दुनिया आजिज़ थी पवे। जेकॾहिं वली करे त वलीअ जी करामत आहे, जेकॾहिं नबीअ जे मौजूदगी में नबीअ जे हथ ते थिए त सम्झो नबीअ जो मौजज़ो आहे। छो त वलियनि जी विलायत खे मञींदा हूं, वलियनि जी करामत खे मञींदा हूं, नबियनि जे नबूवत खे मञींदा हूं, नबियनि जे मौजज़ात खे मञींदा हूं। करामत मौजज़े जो अक्स आहे, मेराज सॼो मौजज़ो आहे। ऐं मौजज़ो हूंदो ई अकुल जे ख़िलाफ़ आहे, अकुल जे उबतड़ हूंदो आहे। अकुल मने न मने, पर मौजज़ो छा हूंदो आहे? अल्लाह जी कुदरत हूंदो आहे। इख्तियार आर्डर अल्लाह जो हलंदो। मौजज़ो चौबो बि उनखे आहे। मौजज़ो ख़ुदा जी कुदरत हूंदी आहे। करामत ऐं मौजज़े जो तालुक़ निज़ाम कुदरत सां या निज़ाम फितरत सां नाहे। जीअं इंसान चाहे उएं थिए उएं न थींदो, जीअं रब चाहे उएं थींदो। हज़ारे माण्हू बीठा हुजनि जे उहो कमु न करे सघनि, को अल्लाह जो बानो वली करे त वलीअ जी करामत आहे, जे नबी करे त नबीअ जो मौजज़ो आहे। चओ न सुभान अल्लाह। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा रातो रात महीने जो पंधु करे बैतुल्लाह मां निकिरी बैतुल मुक़द्दस में वया। उन ज़माने में माण्हू अकुल ते क़यास कनि पिया, पर सिद्दीक़ जहिड़ा जवान हुया जेके पर पुठ मञनि पिया। अबू जाल चवे पियो, अबू बकर तूं त ॾे ख़बर भला कोई माण्हू दावा करे त रातो रात मके खां निकिरी करे रातो रात फ़लस्तीन मां थी मोटी सघे थो। सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो, ओ अबू जाल ॿुधाए वियो केरा चयो कहिया। अबू जाल जी हिकु ॻाल्हि
सिद्दीक़ जी ॿी ॻाल्हि है कि न अॻ में ॿुधा वयो केरा चयो कंहिं आ, मजबूर थी करे चवे तो अबू बकर तुंहिंजे दिलबर। सैयदना सिद्दीक़ अकबर फरमाया ओ अबू जहल तू अकुल ते क्यास तो करें पयो, यकीनन पंध त जेको आ महीने जो हुयो, पर जे मुस्तफ़ा भयो मुस्तफ़ा चयो त सच ई सचो आ। इन कान क़द क़ाल फहुव सादिकुन, जे मुंहिंजो साईं वयो आ साईं चयो आ त सच ई सचो आ। हाओ अबू बकर जे हा अकुल त नथो मने, अकुल मने न जे साईं सां मिलियो कोन्हे ॿुधो साईं खां कोन्हे को, पर जे मुंहिंजे साईं चयो आहे साईं वयो आहे त सच ई सचो आहे। चे यार ॻाल्हियूं आसमान जूं थो करे पियो, छा थो चवे? चवे थो अल्लाह मूंखे मथे घुरायो आहे। पोइ चरिया अबू जहल घुराइण वारी ज़ात रब जी आहे, वञण वारी ज़ात मुहम्मद मुस्तफ़ा जी आहे। तू अकुल ते क्यास तो करें, मां अल्लाह जी कुदरत ते निगाह तो कयां, घुराइण वारो अल्लाह हुआ। पोइ सुवाल भी थिया, तरह तरह जा सुवाल पिया अचनि। ॿुधा भला बैतुल मुक़द्दस वियो आहे, घुमी आयो आहे, ॿुधा केतिरा दरवाज़ा दरियूं विंडा शहतीर वग़ैरह। साईं जन फरमा हदीस पाक जे अंदर अचे थो, साईं जन थोड़ो मुंझारा थिया जॾहिं सवाल अबू जहल पारन क्या। साईं जन फरमायो हाओ जिब्राइल हाज़िर, सुना निगाह त नज़र त फेर, हीअं पर्दा हटी विया, स्क्रीन ते बैतुल मुक़द्दस साम्हूं आहे। साम्हूं बैतुल मुक़द्दस फिरंदो थो वञे, साईं जन ॿुधाईंदो थो वञे पियो हेतिरा दरवाज़ा, हेतिरा विंडा, हेतिरियूं दरियूं, हेतिरा शहतीर। फ़र्क़ु पुरवारो ओ मौलाना अली अकबर अब्बासी जे दावत ते अचण वारो, इन रात बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंदि न थियो हो। ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पर मुख़्तसर, अबू सुफ़ियान अञा मुस्लमान कोन थियो, शाम जे मुल्क में वियो, वञी बादशाह जे कचहरीअ में वेठो। बादशाह निहारे नज़र करे पुछा थो करे दा ख़ुशा ख़ैरा किथां आयो आहे? चए मके खां। नालो मुंहिंजो अबू सुफ़ियान। अबू सुफ़ियान मुस्लमान बाद में थो थिए। चे भला ॾे त ख़बर तव्हांजे शहर मके में जंहिं नबूवत जी दावा कई आहे, सरदारनि इनकार कयो आहे, पत्थर हणनि पिया, घटि वधि चवनि पिया, तूं उनखे कीअं सम्झो आहे? अबू सुफ़ियान तो फरमाए दिल में ख्याल आयो त कूड़ सूड़ हणा, पर मता बादशाह जे नज़र मां किरी पवां, कूड़ मुंहिंजो पकड़जी पवे, मुंहिंजे ज़मीर मलामत कई, कूड़ न हणजांइ, ॻाल्हि सिधी कजांइ। बादशाह के चवण लॻो बादशाह सलामत। अबू सुफ़ियान तो फरमाए बादशाह साहब सचो आ, सचो आ, उनजो बचपन सां ॾिठो आ, जवानी ॾिठी आ, ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आ, सदाईं सच ई सच ॻाल्हायो आ। पर हिकिड़ी ॻाल्हि अणाखी कई अथई, हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी कई अथई जेका अकुल मने ई नथो। जे कहिड़ी? अबू सुफ़ियान पाण थो बयान करे, सौट हिनखे ठाहे थोरो, हा थोरो ठाहेसि पहिरीं। मुसलमान बाद में थियो आहे। जे मुंहिंजे दिल में ख्याल आयो त मुस्तफ़ा मेराज तां मोटी कुझु ॾींहं आयो हो। अबू जहल वारनि एतिराज़ कयो, सुवाल कयो, ऐं वाक़ई अकुल खां ॻाल्हि मथे हुई। अबू सुफ़ियान तो फरमाए दिल में ख्याल आयो त बादशाह के इहा ॻाल्हि कयां, मन बादशाह जो भी ज़हन चकराइजी वञे। ओ बादशाह सलामत, ॻाल्हि ॿुधी थी, अजीब ॻाल्हि कुझु ॾींहं अॻ में कई अथई, अञा ॻाल्हि मके शरीफ़ जे अंदरि हलंदी पई आहे। चवे थो त रातो राति मां बैतुल्लाह मां निकिरी करे बैतुल मुक़द्दस में आयो आहियां, वरी चवे थो आसमाननि ते वियो आहियां, वरी चवे थो जन्नत जहन्नम जा नज़ारा ॾिसी आयो आहियां, चवे तो रातो रात मोटी आयो आ, रात भी ते हो, सुबह भी नजर आयो। आ दावा एडी करे पयो, गाल गाल अकुल खां मथे आ, समझ खां मथे आ। अबू सुफ़ियान तो फरमाया अञा मां चई करे बीठुम ख़ामोश थियुमि, जेको बादशाह जे भिक में वज़ीर मुशीर सलाहकार वेठो हो, उन चयो साईं इन रात जी ख़बर मूंखे आ। वो ख़बर थी सलाहकार बादशाह जो प्यारो हो,
केरु हो? बैतुल मुक़द्दस जो मुतवली इमाम हो। तव्हां असांजे पाकिस्तान में इमामनि जो क़द्रु कोन्हे न, असां इमामनि खे घटि सम्झंदा आहियूं, पर मदीने पाक जे इमाम जी ख़बर लहो, मके पाक बैतुल्लाह जे इमाम अब्दुर्रहमान सुदैद जी ख़बर लहो त इमाम अब्दुर्रहमान सुदैद शाही चीफ जस्टिस आहे, वॾो जज। ऐं मस्जिद नबवी जो इमाम को सुप्रीम कोर्ट जो जज आहे, को हाई कोर्ट जो जज आहे, को सेशन कोर्ट जो जज आहे, जेके बि वॾनि वॾनि पोस्टुनि ते आहिनि। बैतुल मुक़द्दस जो उहो मुतवली इमाम थो चवे, सुणा इन राति जी मूंखे ख़बर आहे। बादशाह मुतवजो थी करे चयो, कीअं तोखे ख़बर आहे? चए साईं, इन राति बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंदि न थियो हो, वॾो ज़ोर लॻायो, आख़िर ख़ुदाम बि घुराया, खादिम अची विया, ज़ोर लॻायोसीं, आख़िरकार पाड़े में मिस्त्री हुयो, उनखे बि सॾायोसीं। उहो बि हेॾे होॾे दरवाज़े खे छिके छिके चवण लॻो, फनी ख़राबी आहे, सुबुह ॾिसंदासूं। साईं राति थी वई, गुज़री वई। सुबुह जो जीअं जो आयुमि त बैतुल मुक़द्दस जे दरवाज़े खे हीअं जो पकड़ियुमि त साॻी पोज़ीशन में हो, ख़राब बराब कोन हुयो। मां परेशान थी वियुमि। मां तौरात में पढ़ियो हुअमि त जेकॾहिं इन बैतुल मुक़द्दस में अज़ीम शख़्सियत अचणी हूंदी, उन राति दरवाज़ो बंदि न थियो। मां सम्झी वियुमि अॼु राति का वॾी अज़ीम शख़्सियत अचणी हुई, जंहिंजे करे बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंदि न थियो। ये जो मां बाहर जाचो त उन पत्थर में सुराख ताज़ो निकतल हुयो, चौधारी सवारीअ जा पेर बि पिया हा। त इन राति जी मूंखे ख़बर आहे। अबू सुफियान तो फरमाए, मुंहिंजी ॻाल्हि उते जो उते रेटिजी वई। इन राति बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो बंदि न थियो। ज़मीनी सैर जो आगाज़ बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस, मथे मेराज। ज़मीनी सैर जो आगाज़ बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस थींदो पियो आहे। विच में जेके स्टेशन आया, माग आया, मुस्तफ़ा के ॾेखारिया विया, ॿुधाया विया। साईं हे यसरबा पर दारुल हिजरत आहे, साईं हे तूरे सीना आहे, साईं हे बैतुल हम्मा। साईं हाणे मिस्र जो शहर क्रॉस कयूं था हलूं, साईं हाणे बैतुल मुक़द्दस साम्हूं। इमामुल अंबिया बैतुल मुक़द्दस में आया, हुल खुली विया, राज़ खुली विया, उते सभु नबी रसूल मौजूद हुया। आज़ान अची वई, तकबीर लगी वई, मुस्तफ़ा के इशारो कयो वियो। मुस्तफ़ा मुसल्ले ते अची वियो। सारा नबी रसूल पोयां हुया, मुस्तफ़ा समूरन जो इमाम आहे। इन ॻाल्हि खे रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे। ओ दिल दिमाग़ मां ख़दशो रब दूर कयो आहे। अहिड़ो जुमिलो, अहिड़ो ज़िक्र जुमिलो करे रब करीम फरमायो आहे। दुनिया जो इंसान उम्मत अकुल ते क़यास कंदा हुजो, मां रब जे कुदरत ते निगाह कयो, घुरायो मां अल्लाह या अचण वारी ज़ात मुहम्मद जी आहे। फरमायई सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। ॾाढियां सुभान अल्लाह चओ। बटन जाइन ते मां छड़न खे चयमि, अॼु तव्हां त सुभान अल्लाह चओ, हिन सियारे में ज़गरा थी वञो। अनिकाह निस्फुद्दीन, निकाह अददीन आहे। ॿी हदीस में अचे थो त निकाह गुनाहनि खां ढाल आहे। शादी हा ये सुभान अल्लाह चवंदासीं, अल्लाह मुंझारा दूर कंदो, औला सौला कंदो। जेके परेशानी में हो उहे भी सुभान अल्लाह चओ। कोई परेशानियुनि खां वांदो कोन्हे, को कान का परेशानी आहे,
पर यो वज़ीफ़ो पढ़ंदे न इंशाअल्लाह अल्लाह परेशानियूं दूर कंदो। जे दुनिया में परेशानी दूर न थी, सब्र कई, अल्लाह जी रज़ा कज़ा ते राज़ी रहे, सुभान अल्लाह वारा जुमला चवंदो रहे, ख़ुदा जो कसम आ जन्नत जे ख़ाली प्लाट में बाग लॻंदा रहे। वरी जॾहिं मीज़ान में जुमला अची वई, ॻाल्हि सफ़ा खॼी वई। हाओ ये सुभान अल्लाह मामूली न थी। पैगंबर पाक अबू हुरैरा खे सिखाया थी। अबू हुरैरा जी दिलबर जुमला थो दसियाई साईंस, जुमला कहिड़ा ॾुखिया त न आहिनि, जे सफ़ा सवला आहिनि। जैसे अल्लाह के भी पसंद आहिनि, जे अहिड़ा पसंद आहिनि जो अहिड़ा आहिनि ई अल्लाह के इहे वधीक पसंद आहिनि। जैसे वज़न का कीमत, जे कीमत में भी वधीक आहिनि। चओ न सुभान अल्लाह। पर कुरान करीम ते निगाह नज़र कई आहे, यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट वारे मुसीबत में आहे, इहे जुमला चवंदो पियो आहे। मुझो विजदान तो चवे यूनुस अलैहिस्सलाम रहमान करे भी सॼो हूंदो, रहमान रहीम जब्बार करीम सत्तार अलीम समीउ बसीर कदीर करे भी सॼो हूंदे, मौला हर शइ ते तुंहिंजी कुदरत आहे, तूं ॼाणींदो पियो आहे, ॾिसंदो पियो आहे, सुञाणींदो पियो आहे, मुंहिंजी तव्हांखे ॿुधंदो पियो आहे। यकीनन सॼो हूंदे, पर जॾहिं ही जुमला चवंदो हुयो, रब क़ुरान में ज़िक्र कयो, पर तोखे मूंखे रब सम्झायो आहे। ललबिस फ़ी बत्निही इला यौमि युबअसून। रब जो फरमायो यूनुस नबी मूंखां मदद न घुरे हा, मूंखे न सड़े हा त क़यामत जे सुबुह ताईं मछीअ जे पेट में रहियां सा। रब कहिड़े अंदाज़ सां सॼो ताईं फरमायई, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। यही जुमला अल्लाह पैगंबर जे मेराज वारे सफ़र में चई करे इंसान जे दिल दिमाग़ जा ख़दशा दूर कया त ओ मुंहिंजो बानो अकुल ते क़यास न कयो, मां रब जे कुदरत ते निगाह कयो। घुराइण वारो मां अल्लाह आहियां, अचण वारी ज़ात मुहम्मद जी आहे। ऐं चयुमि त पैगंबर जो इहो सॼो मौजज़ो आहे, मेराज सॼो मौजज़ो आहे, ऐं मौजज़ो हूंदो ई अकुल जे उबतड़ आहे। सम्झायां थोरो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे मैदान में आयो आहे, होॾो रसा ऐं लठियूं सटींदा विया। अज़दा नांग बल्लाबाद में बणी आहे, पर अॻ में नांग ऐं विछूं बणिजी विया। रसनि ऐं लठियुनि मां नांग ई नांग। मूसा अलैहिस्सलाम परेशान थी करे निहारींदो पियो आहे, मौला हिननि ते ही अमल कयो आहे, मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? रब फरमाए, इज़रिब ओ कलीम जीउ जलील हासो सट। अकुल ते हिन ॻाल्हि ते बीठो आहे त हासो बि रब सटाईंदो पियो आहे। हालांकि हे नांग वेझा ईंदा वञनि सां मारींदो वञे, जो मुंडियूं चिथींदो वञे, अकुल ते हिन ॻाल्हि ते बीठो आहे। पर न रब चवंदो पियो आहे, ओ कलीम जीउ जलील लठ सटण तुंहिंजो कमु आहे, कुदरत खे ज़ाहिर मां अल्लाह जो कमु आहे। लठ सटींदो वियो, अज़दा नांग बल्ला बणिजी वियो। वरी होॾे दरिया ते अची पहुता थी, जेके कढ लॻण वारा ईमानदार चवनि पिया, इन्ना लमुदरकून। कलीम हाणे काॾे वञूं? हेॾो फिरौन जी फ़ौज आहे, हेॾो दरिया जी मौज आहे, घिरंदासीं त ॿुॾंदासीं, पीअंदासीं त पकड़बासीं। अल्लाह साईं फरमाए, ओ कलीम जीउ जलील इन हासे खे हाणे दरिया में हणो। अकुल ते हिन ॻाल्हि ते बीठो आहे त दरिया में हासो जे लॻे त वंदे वेंदे छंडा उथंदा, फेंगा उथंदियूं। हा साईं, लठ हणे दरिया में पाणीअ में त छा थींदो? छंडा उथंदा न। अकुल इन ॻाल्हि ते आहे। पर रब फरमाए, कलीम गणती न कर, मां पंहिंजी कुदरत खे ज़ाहिर थो कयां। लठ कलीम जे हथ में ही कुदरत रब जी हणंदो वियो त 12 रस्ता ठही विया, रोड बणिजी विया, विच में दीवारूं शीशे वांगुरु हिक ॿिए खे ॾिसंदा पार थी विया। हलो बाबा, फिरौन ॿुॾी गरक थी तबाह वियो।
हे वेचारा सब आया कलीम जे कड तीह जे मैदान में। कलीम हाणे त बुख उञ मथों त ककर शावा इंतज़ार आ त ॼाण पाणी लथो, ॼाण बरसात पई, ड्रव कंदासीं पाणी पी। इंतज़ार 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 लुकियूं सुकी वयूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के चवण लगा कलीम हाणे उञ वरायो आ, इंतज़ार ॾाढो कयो आ, हाणे कर का दुआ घुर का दुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के रब हुकुम फरमाए कलीम जी जलील यो ककर शाम तोर थी न लठ के हाणे न पत्थर ते हणो। अकुल त इन ते बीठो हो त ॼाण पाणी बरसात वारो ककरन मां किरियो, पर न अल्लाह तो फरमाए कलीम इन लठ के न पत्थर ते हण। मौला पत्थर ते लठ हणा त लठ त भॼी पवंदी, पत्थर जो छा थींदो। रब तो फरमाए कलीम लठ हणण तुंहिंजो कमु आहे, कुदरत ज़ाहिर करण मां अल्लाह जो कमु आहे। वराए जे ठकाव करायई पत्थर के लठ त पत्थर मां चश्मा, चओ न सुभान अल्लाह। यो कलीम जो मोजज़ो आहे, कुदरत अल्लाह जी आहे। अर्ज़ पे कयुम हे मेराज सॼो मोजज़ो आहे, सॼो मोजज़ो। रातों रात जे पलक झलक में इमामुल अंबिया बैतुल्लाह खां निकिरी करे बैतुल मुक़द्दस में आया। 1.25 लख नबी पोयों हुया, मुस्तफ़ा समूरन जो इमाम है। इन रात बैतुल मुक़द्दस जो दरवाज़ो त न बंदि थियो, पर मुहम्मद समूरन जो इमाम थी पियो। हाणे मथे वञे पियो, ओए मथे मथे मथे, जाथे न को वयो आ न वींदो, न आयो आ न ईंदो। सिदरतुल मुंतहा ते बि जिब्राइल बिहजी वयो। जिब्राइल चवे पियो सुणा मुंहिंजी इंतहा अव्हां जी इब्तदा, मुस्तफ़ा उते वया जाथे न को वयो आ। खुदा जो कसम आ उते वया, उते बि उम्मत याद आ। महबूबा जी रब छा थो चवण चाहे, मौला अतहियातु लिल्लाह वस्सलवातु लिल्लाह व तय्यबातु लिल्लाह। रब ये सब शयूं तुझे लाए, माली जानी कौली फेली इबादत हे न्याज़ निबड़त तुझे लाए। अल्लाह तो चवे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह। अॻिते महबूब तो चवे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह। अल्लाह चयो आहे व अला इबादिल्लाहि सालिहीन बाद में थी अस्सलामु अलैना। उलमा लिखियो आहे अलैना जमो ॻाल्हाए पंहिंजे गुनहगार उम्मत के मुस्तफ़ा साणो कयो आहे। व अला इबादिल्लाहि सालिहीन त आहे ई आहे। मौला मुंहिंजे गुनहगार उम्मत जे मथां बि हाओ 50 निमाज़ वञी बची 5, पोइ बि उम्मत जी ॻणती आहे। रब दिल जाए ॾेई मोकिलियो आहे हबीब ॻणती न कर। मुंहिंजे कानून में तरमीम न थींदी, पर हीअ ज़रूरु ॻाल्हि आहे अदद में ॻणाटे में घटिताई कई तमाए, बाक़ी सवाब में घटिताई न कई तमाए। पढ़े 5 वक़्त सवाब साॻो ई 50 जो। एॾो शफ़ीक़ मेहरबान पैगंबर उम्मत जो फ़िक्र खणी करे 50 निमाज़ मां 5 वञी कराई अथई, पोइ बि सवाब साॻो मिलंदो पियो आहे। ख़ुदा जो कसम आहे को न विसारियो हई, को न विसरिया हसेसि, पर को न विसारींदो। जाते महशर जे मैदान में सभु नबी चवंदा या रब नफ़्सी या रब नफ़्सी। मुस्तफ़ा चवंदो या रब उम्मती या रब उम्मती। मौला मुंहिंजे उम्मत जी पार थी। रब से जेको चवरायो ॻाल्हायो क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन इदारे खे क़यामत जे सुबुह ताईं रब आबाद फरमाए ऐं हिन प्रोग्राम खे इलाइक़े वासियुनि जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए, तव्हां असांजे लाइ निजात जो सबबु बणाए। वमा अलैना इल्लल बलाग।